बिजलीअ जे बहिरान मुईशत जे हर शोबे ऐं घरेलू ज़िंदगीअ खे मुतासिर कयो आहे, जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत तवानाईअ जे तहफ़्फ़ुज़ वारे मंसूबे ते अमल करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। हिन मंसूबे तहत शाम जो 7 वॻे बाज़ारूं बंदि करण, आगाही मुहिम ऐं ॿियनि उपावनि ते कमु कयो वेंदो। प्लान तहत 4 ॾींहं ऑफ़िस में ऐं 1 ॾींहुं घर वेठे कमु करणो पवंदो। हिन मॉडल सां मुल्क खे $1.5 अरब सालियानो बचत थींदी। नेशनल एनर्जी एफिशिएंसी एंड कंज़र्वेशन अथॉरिटीअ जे मुशावरत सां ठाहियल पॉलिसी ड्राफ्ट मूजिबि फार्मेसियुनि ऐं ग्रोसरी स्टोर्स खां सवाइ बाज़ारूं शाम 7 वॻे बंदि थी वेंदियूं, जंहिं सां $282 मिलियन जी बिजली बचाइण में मदद मिलंदी। इन खां सवाइ स्ट्रीट लाइट्स जे मुतबादिल सां मुल्क खे 192 मिलियन यूनिट्स जी बचत थींदी, जंहिं जो काथो $19 मिलियन सालियानो आहे। जेकॾहिं पुराणनि बल्बनि ते पाबंदी लॻाइजे ऐं उन जी जाइ ते एनर्जी सेवर्स या LEDs लॻायूं वञनि त मुल्क 30,000 मिलियन यूनिट तवानाई बचाए सघे थो, जंहिं सां $36 मिलियन सालियानी बचत थींदी। इन ते अमल दरामद लाइ $2.5 मिलियन जी सीड़पकारी घुर्बल आहे। सरकारी ऑफिसरनि जी सोलराइज़ेशन सां सालियानो $148 मिलियन जी 1000 मेगावाट बिजली बचाइण में मदद मिलंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk